अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूअर बाब हाला। मौजू कहानी। कहाणीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानेमाली नुक़सान, घाटो थियण, भउ शराब, भउ ख़ौफ़। ञुञ जानेमाली फ़ाइदो, नफ़ो थियण, ढ भलाई उमेद, जुञ सिराब। पाठ नंबर 91। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पुट मरियम जो वाज़ह दलीलनि सां हुयो। रूह मुक़दस हज़रत जबराईल अलैहिस्सलाम, हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम ऐं सभिनी मलाइकनि खां बुलंदतर हिकु मख़लूक़ आहे जेको पैगम्बराने उलुल अज़म ऐं मैसूमनि सां तइल्लुक़ रखंदो हुयो। जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन ते इंजील नाज़िल थी त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन चाहियो त माण्हुनि ते हुजत तमामु करे हिकु शख़्स खे पंहिंजे तरफ़ां बादशाह रूम जे तरफ़ रवानो कयो। उनखे मौजूदो अता कयो, अहिड़नि अंधनि खे सॼो करियो, बीमारनि खे शफ़ायाब करियो जेके इलाज खां आजिज़ ऐं मजबूर हुजनि। जॾहिं इहो रूम में पहुतो ईअं हुयो, माण्हुनि जो इलाजु कयो ऐं उहे माण्हू शफ़ायाब थिया, सिहतमंद थिया त उन्हनि जी तमामु घणी मशहूरी थी। एसी ताईं जो बादशाह ताईं इहा ॻाल्हि, इहा ख़बर पहुती ऐं बादशाह उनखे घुरायो। बादशाह चयो, तूं अंधनि खे सॼो, मरीज़नि खे शफ़ायाब सिहतमंद करींदो? उन शख़्स हा चयो। बादशाह हिकु अंधे खे घुरायो जंहिं जूं अखियूं ख़ुश्क थी वियूं हुयूं। उन्हीअ कॾहिं बि कंहिं शइ खे ॾिठो कोन हुयो। बादशाह चयो, हिन जूं अखियूं दुरुस्त करियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे तरफ़ां मोकिलियल उन रसूल मिटीअ जूं ॿ ॻोढ़ियूं उन जाइ ते ॿ ॻोढ़ियूं ठाहियूं, मिटीअ जूं ॿ ॻोढ़ियूं ठाहियूं ऐं उन जे अखियुनि जे जाइ ते रखियूं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन जे मोकिलियल उन रसूल मिटीअ जूं ॿ ॻोढ़ियूं ठाहियूं ऐं उन जे अखियुनि जे जाइ ते रखियूं। दुआ कई त उहो यकदमि ॾिसणु लॻो। इहो ॾिसी बादशाह उनखे संदसि घर में विहारियो ऐं पंहिंजो मुक़रब बनायो ऐं चयो त तव्हां हिते ई असांजे मुल्क में रही पोइ क़याम करियो। रही पोइ उनखे तमामु घणा एज़ाज़ ऐं इकराम ॾिनो। वरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम संदसि तरफ़ां ॿिए रसूल खे मोकिलियो। उनखे उनजे मुर्दनि खे ज़िंदा करण जी तइलीम ॾे ऐं रूम में पहुतो त माण्हुनि खे चयाई त आउं तव्हांजे बादशाह जे तबीब खां बहितर आहियां। इहा ख़बर बादशाह ताईं पहुती त बादशाह तमामु घणो ग़ज़बनाक थियो ऐं उनखे क़त्ल करण जो हुकुम ॾिनो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन जे पहिरीं मोकिलियल रसूल चयो, उनजे क़त्ल करण में जल्दी न करियो। उनखे पाण वटि घुरायो ऐं उनजो इम्तिहान वठो। अगरि उनजी दवा ग़लति साबित थिए त उनखे क़त्ल कजो त उन ते हुजत थिए। उनखे बादशाह जे साम्हूं आंदो वियो। बादशाह उनखे चयो, तूं मर्दनि खे ज़िंदा करे सघें थो? उन्हनि ॾींहंनि में बादशाह जो पुटु मरी वियो हुयो। बादशाह उमरान सां गॾु सभिनी अहले ममलिकत सां गॾु उन रसूल जंहिंखे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन मोकिलियो हुयो, बादशाह पाण सां गॾु संदसि पुट जे क़बर ते आयो, क़बर ते वठी वियो ऐं चयो, मुंहिंजे पुट खे ज़िंदा करियो। उन दुआ कई। पहिरें रसूल आमीन चयो। एसी ताईं जो क़बर फाटी पई ऐं शहज़ादो क़बर मां निकिरियो। बादशाह जे गोद में अची वेठो। बादशाह पुछियो, ऐं फर्ज़ंद, तोखे कंहिं ज़िंदा कयो? उन ॿिन्ही हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन जे मोकिलियल रसूलनि तरफ़ इशारो करे चयो ऐं उन्हनि ॿिन्ही ज़िंदा कयो। उन वक़्तु उन्हनि ॿिन्ही चयो त उन खां अॻु में जेतिरा बि रसूल जनाब मसीह मोकिलिया उन्हनि खे तव्हां क़त्ल करे छॾींदा हुआ। लिहाज़ा हिन तरकीब सां उन जी रिसालत तव्हां ताईं पहुचाई। इहो ॿुधंदे बादशाह
हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे शरीयत ते ईमान, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे शरीयत ते ईमान आंदो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे शरीयत आम उठी। एसी ताईं जो ख़ुदा दुश्मननि जो हिकु ग्रोह, उनखे ख़ुदा दुश्मननि जो हिकु ग्रोह उनखे ख़ुदा जो पुटु चवणु लॻो, ऐं यहूदनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन जी तकज़ीब कई, ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे क़त्ल करण ते चाहियो। जेश चयो का मुनखे किताब में लिखियलु आहे त हज़रत मरियम अलैहिस्सलाम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र मां रवाना थिया त बिलाद शाम जो हिकु शहर नासरा में अची क़याम पज़ीर थिया हुआ। उन करे उन्हनि खे नसारी चवंदा हुआ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन जे असहाबनि खे हवारी उन करे चवंदा हुआ जो उहे धोबी हुआ, कपिड़नि खे धोई मेल कढी ऐं नजासत खां पाक कंदा हुआ। हवारी उन करे बि चवंदा हुआ त पंहिंजनि खे ऐं ॿियनि खे मौज़ ऐं नसीहतुनि जे ज़रिए नसीहतुनि जे ज़रिए गुनाह ऐं ख़राब इख़लाक़नि खां पाक कंदा हुआ। मनक़ूल आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन जा 12 हवारी माण्हू हुया। उन्हनि सभिनी में बहितर हज़रत लूका हुयो ऐं नसारा में इंजील जे आलमनि में सभिनी खां अफ़ज़ल हुयो। सभिनी खां बुलंद हज़रत यूहन्ना हुयो जेको इंजील लिखंदो हुयो, ऐं ॿियो यूहन्ना जो फ़िरक़े यास में हुयो, ऐं यूहन्ना ई वेरनी जेको ज़रका में रहंदो हुयो, ऐं हज़रत उन्हीअ वटि पैगम्बर आख़िर ज़मा ऐं अहल बैत अलैहिस्सलाम ऐं उन जे उम्मत जो ज़िक्र हुयो। उनखे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बनी इसराइल जिन खे उनजी ऐं हज़रत आख़िर ज़मा अहल बैत जो ज़िक्र हुयो, ऐं उन ई हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बनी इसराइल वारनि जिन खे पैगम्बर आख़िर ज़मा जी बिशारत ॾिनी हुई। मनक़ूल आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन संदसि हवारनि खे चवंदो हुयो, ए बनी इसराइल, दुनिया जे शयुनि जो कुझु ज़ाया थियण जो अफ़सोस न करियो। जॾहिं तव्हांजो दीन सलामत हुजे, जहिड़ी तरह अहले दुनिया रंज ऐं अफ़सोस कोन था कनि जॾहिं त उन्हनि जो दीन ज़ाया थी वञे थो ऐं उन्हनि जी दुनिया सलामत रहंदी आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन फरमायो, ख़ुशहाल उहो माण्हू आहे जो हिकु ॿियनि ते रहम कंदा आहिनि ऐं क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जे रहमत सां मुस्तफ़ेज़ आहिनि। उहे माण्हू ख़ुशहाल आहिनि जेके पंहिंजे दिलनि खे इख़लाक़ खां पाक रखंदा आहिनि। उहे माण्हू क़यामत जे ॾींहुं संदसि रहमत ख़ासि इनायत उन्हनि ते ई थींदी।